पूरे मुल्क जी आज नसीराबाद में भी क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिबीन अमीन राष्ट्रीय ग्रुप पारां 5 फरवरी ॾींहुं कश्मीरी आवाम सां इज़हार यकजहती तौर मल्हायो पियो वञे। इन सिलसिले में हीअ रैली कढी वई आहे। कश्मीर भाइरनि सां हर वक़्तु गॾु आहियूं ऐं आलमी दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त मुसलसल 73 सालनि खां कश्मीर पंहिंजी आज़ादी लाइ जिदोजहद कंदा था रहनि। यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइजेशन खां इहो मुतालबो कयूं था त जेको कश्मीर में ज़ुल्म हले थो, जेका बर्बरियत कई थी वञे, उनखे फौरी तौर नोटिस वरितो वञे, उनखे ख़तमु कयो वञे ऐं पाकिस्तान जो अवाम कश्मीर सां गॾु आहे। दुनिया जे आलमी इदारनि खां इहा अपील था कयूं त महिरबानी करे उन नोटिस वठी कश्मीर जे मथां जेको ज़ुल्म आहे उहो ख़तमु कयो वञे। असां पाकिस्तानी मुस्लमान आहियूं ऐं असां मुस्लमाननि जो फर्ज़ु आहे त हीअ त कश्मीर छा पर दुनिया जे कंहिं बि कुंड कुर्श में कंहिं मुस्लमान मथां ज़ुल्म थींदो असां हुनजे लाइ आवाज़ उथारींदा आहियूं। काफ़ी सालनि खां बर्बरियत ज़ुल्म तशद्दुद कश्मीरी मुस्लमाननि जे मथां हली रहियो आहे। असां हुनजी पुर मुज़म्मत करियूं था। तव्हां ॿुधो त अॼु पूरे मुल्क में हिकिड़ो ई मुतालबो आहे त कश्मीर बणजंदो पाकिस्तान। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बुश कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।